अस्सलाम वालेकुम। जी हाँ दोस्तों, अज वरी बेहर ज़बरदस्त अपडेट मूं आंदी है चंद्र ग्रहण सोप सीरियल ड्रामो लॉन्च थियण वारो है। जी हाँ दोस्तों, अज तव्हांखे ॿुधाईंदासीं चंद्र ग्रहण जो नओं सोप सीरियल ड्रामो अची रहियो आहे। इहो कहिड़ी तारीख़ ते इन जो पहिरीं एपिसोड रिलीज़, इन जी प्रोमो इन जो कॾहिं ईंदो, इन जो टीज़र कॾहिं ईंदो, कहिड़े चैनल जो प्रोडक्शन आहे, इन में कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, छा इन में अब्बास गुल ओडाणो आहे ऐं का ॿिया अदाकार कहिड़ा आहिनि, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं दोस्तों ही सीरियल ड्रामो आहे या सोप सीरियल ऐं कहिड़ी तारीख़ ते ऐं कहिड़े चैनल ते ऐं कहिड़े टाइम टेबल ते हलंदो ऐं इन जी कहाणी छा आहे ऐं इन में अदाकार ऐं फीमेल अदाकार कहिड़ा कमु करे रहिया आहिनि। अॼु वॾी अपडेट दोस्तों मूं तव्हां लाइ आंदी आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु नंढी वीडियो में वॾी अपडेट तव्हांखे ॾियण वारो आहियां। मां आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल, अवां जो चैनल। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त दुलाब खां पोइ हाणे चंद्र ग्रहण जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे, लेकिन दुलाब जी शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे पहिरीं तारीख़ खां वठी, लेकिन महीनो थियो आहे चंद्र ग्रहण जी शूटिंग ड्रामे जी हली रही आहे। मां यको इन शइ खे नोट करे रहियो हुउसि, लेकिन इन जी अपडेट इन लाइ न पियो ॾियां, इन जी पूरी अपडेट न पई मिले असांखे ख़ुदि खे। मां राब्ता कया, मां इंतज़ार में हुउसि जॾहिं सॼी मालूमात असां वटि पुॼंदी, पोइ पको कमु कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जॾहिं असां वटि हाणे पूरी मालूमात पुॼी आहे तॾहिं मां बि तव्हांजे साम्हूं अची वियो आहियां। चंद्र ग्रहण दोस्तों हिकु ज़बरदस्त सोप सीरियल ड्रामो आहे। सिंध टीवी वारा इन खे रिकॉर्ड करे रहिया आहिनि ऐं इन में वॾी ॻाल्हि इहा आहे त ज़बरदस्त अदाकार जेको अब्बास गुल ओडाणो आहे, मेन अदाकार उहो आहे, हीरो उहो आहे ऐं ॿी नंबर ते साईं निसार शाह बि इन ड्रामे में आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे ऐं इरफ़ान शेख, शमा मंगी ऐं खोड़ सारा ॿिया अदाकार ऐं मुंहिंजे ख़्याल में दोस्तों दीदो बि इन में आहे। बहरहाल काफ़ी फ़नी किरदार बि इन में आहिनि। ज़बरदस्त ड्रामो आहे चंद्र ग्रहण ऐं दुलाब। इहे ॿई ड्रामा सिंध टीवी जा आहिनि। दुलाब जी मां काफ़ी सारियूं अपडेटां तव्हांखे ॾेई चुको आहियां, उन जी शूटिंग हाणे शुरू थी आहे, लेकिन हिन जो पहिरियों स्पेल कम अज़ कम मुकमिल थी चुको आहे चंद्र ग्रहण ड्रामे जो। जी हाँ दोस्तों, पहिरियों स्पेल घणो कर मुकमल थी चुको आहे। स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि। इहे जीअं 25 एपिसोड पूरा थींदा हाणे इन जो प्रोमो बि ईंदो तमामु जल्द सिंध टीवी ते, तव्हांखे इन जो प्रोमो नज़र ईंदो ऐं इन जो टीज़र बि तव्हांखे नज़र ईंदो। इन जो OST सॉन्ग यानी टाइटल सॉन्ग जेको आहे गानो, उहो बि तमामु जल्द सिंध टीवी ते तव्हांखे नज़र ईंदो। उन खां पोइ प्रोमो ईंदो, टीज़र ईंदो, उन खां पोइ जेको आहे दोस्तों हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों मुहर्रम खां पोइ हीउ ड्रामो वञी बीहंदो। मुहर्रम अचण वारो आहे, वेझो पोइ आहे, थी सघे थो उन खां पहिरियों बि मतां हलाइनि, थी सघे थो अॻियां हफ़्ते खां स्टार्ट करनि, लेकिन उन्हनि अञा कंफर्म डेट नाहे ॾिनी। जीअं कंफर्म उन्हनि इहा डेट ॾिनी, इहा बि तव्हां सां असां इन चैनल ते शेयर कंदासीं। लेकिन ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन जेको आहे ड्रामे जी कहाणी दोस्तों चंद्र ग्रहण, तव्हांखे ख़बर आहे चंद्र ग्रहण छा हूंदो आहे, इन जो मतिलबु तव्हां पाण कढी सघो था। लेकिन हीअ बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे, जीअं ज़हर ज़िंदगी, तकरार जी, गुलाम हुसैन, पत्थर दिल ऐं दर्दनि जो दरिया, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा हलिया। उन्हनि सां मिलंदी जुलदी कहाणी आहे हिन जी बि, लेकिन नवाण कई वई आहे हिन ड्रामे में अॼुकल्ह जे हिसाब सां। ॿी ॻाल्हि त मज्जू लाड बि आहे इन में, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हांखे ख़बर आहे मज्जू लाड सतार काफ़ी अरसे खां वठी ज़हर ज़िंदगी में गुलाम जे नाले सां हिन किरदारु अदा कयो, उन खां पोइ हीउ ख़तमु थी वियो, वरी कंहिं ड्रामे में नज़र न आयो, लेकिन हिन ड्रामे में आहे। जी हाँ, चंद्र ग्रहण सोप सीरियल ड्रामे में मज्जू लाड सतार बि आहे, ॾाढियूं शादियूं बि करे थो, ॾाढियूं झुमरियूं बि पाए थो, लेकिन हिते इन जो जेको आहे किरदारु बहितरीनु किरदारु आहे। ऐं अॻिते हली जेका इन जी ॿी अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां इन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां जेको शेयर करणियूं आहिनि। जेको दुलाब ड्रामो आहे उहो उन जी शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थियण में महीनो कम अज़ कम लॻी वेंदो दोस्तों। जीअं उहो पहिरियों स्पेल थींदो त मुहर्रम खां पोइ वञी उन जो जेको आहे न एपिसोड हली सघे थो। तकरार जी जाइ ते चंद्र ग्रहण हलंदो 7:15 ते, जेको राति जो टाइम आहे PM 7:15 ते, ऐं जेको आहे दुलाब ड्रामो आहे उहो ईंदो मुहब्बतनि जी माग जी जाइ ते 8:15 ते। ऐं अगरि हिकिड़ो टियों ड्रामो बि आहे मिनी सीरियल, उन जी अञा पूरी जेको आहे न अपडेट मालूमात तफ़सील ॿाहिरि न आई आहे, असां ते न पुॼी आहे। उन में असां लॻा पिया आहियूं खोज में, राब्तनि में लॻा पिया आहियूं। जीअं उन जी मालूमात ज़ाहिर थींदी
उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो वरी 8 ॾींहं हलंदो, छंछरु आचर, जंहिं ॾींहुं सूमर, जंहिं ॾींहुं हीउ ड्रामा दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण न ईंदा उन जाइ ते उहो ड्रामो हलायो वेंदो। तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकारी आहे ऐं हिन टाइम सिंधी ड्रामनि खे चांस बि आहे। लेकिन हिन टाइम को बि अहिड़ो ड्रामो नथो हले जेको तव्हां ऑडियन खे एंटरटेनमेंट करे सघे। एंटरटेनमेंट जे लाइ कम से कम हिकु ड्रामो सुठो हलणु खपे। ग़ुलाम सिंह हले थो, उहो बि 8 ॾींहं, पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे। लेकिन तमामु जल्द हुननि जी जेका कोशिशि आहे त मुहर्रम खां पहिरियों इन ड्रामे खे हलायूं चंड ग्रहण खे, लेकिन आहे त वक़्त जो तक़ाज़ो, कोशिशि त आहे, नाकाम बि थी वेंदी आहे कोशिशि, छाजे करे एक्टिंग करणु वरी मुहर्रम अची वेंदो, एक्टिंग बंदि थी वेंदी, शूटिंग बंदि थी वेंदी, अदाकार हेॾे होॾे मसरूफ़ थी वेंदा। इहा जेको आहे मसरूफ़ियत इन खे मारींदी आहे। तमामु जल्द इहे जीअं पहिरियों स्पेल पूरो थियो इंशाअल्लाह ड्रामो तव्हांजे साम्हूं हूंदो। असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं ऐं जॾहिं ड्रामो ईंदो तॾहिं हिकु अधु ॾींहुं पहिरियों असां तव्हांखे वरी अपडेट ॾींदासीं त बाबा सुभाणे ड्रामो अचण वारो आहे। दुलाब जी अपडेट, चंड ग्रहण जी अपडेट, जेका ॿिया ड्रामा आहिनि जेका हली रहिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते अव्हांखे मिलंदी रहंदी। दिलि जाए कयो मुकमिल थी चुकी आहे। लेकिन दुलाब जी शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे 1 तारीख़ खां वठी, लेकिन महीनो थियो आहे चंड ग्रहण जी शूटिंग ड्रामे जी हली रही आहे। मां यको इन शइ खे नोट करे रहियो हुउसि, लेकिन इन जी अपडेट इन लाइ न पियो ॾियां, इन जी पूरी अपडेट न पई मिले असांखे ख़ुदि खे। मां राब्ता कया, मां इंतज़ार में हुउसि जॾहिं सॼी मालूमात असां वटि पुॼंदी, पोइ पको कमु कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जॾहिं असां वटि हाणे पूरी मालूमात पुॼी आहे तॾहिं मां बि तव्हांजे साम्हूं अची वियो आहियां। चंड ग्रहण दोस्तो हिकु ज़बरदस्त सोप सीरियल ड्रामो आहे। सिंध TV वारा इन खे रिकॉर्ड करे रहिया आहिनि ऐं इन में वॾी ॻाल्हि इहा आहे त ज़बरदस्त अदाकार जेको अब्बास गुल ओढाणो आहे, मेन अदाकार उहो आहे, हीरो उहो आहे। ऐं ॿी नंबर ते साईं निसार शाह बि इन ड्रामे में आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे ऐं इरफ़ान शेख, शमा मंगी ऐं खोड़ सारा ॿिया अदाकार। ऐं मुंहिंजे ख़्याल में दोस्तो दीदो बि इन में आहे। बहरहाल काफ़ी फ़नी किरदार बि इन में आहिनि। ज़बरदस्त ड्रामो आहे चंड ग्रहण ऐं दुलाब। इहे ॿई ड्रामा सिंध TV जा आहिनि। दुलाब जी मां काफ़ी सारियूं अपडेटा तव्हांखे ॾेई चुको आहियां, उन जी शूटिंग हाणे शुरू थी आहे, लेकिन हिन जो पहिरियों स्पेल कम से कम मुकमिल थी चुको आहे चंड ग्रहण ड्रामे जो। जी हाँ दोस्तो, पहिरियों स्पेल घणो कर मुकमल थी चुको आहे। स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि। इहे जीअं 25 एपिसोड पूरा थींदा हाणे इन जो प्रोमो बि ईंदो तमामु जल्द सिंध TV ते, तव्हांखे इन जो प्रोमो नज़र ईंदो ऐं इन जो टीज़र बि तव्हांखे नज़र ईंदो। इन जो OST सॉन्ग यानी टाइटल सॉन्ग जेको आहे गानो, उहो बि तमामु जल्द सिंध TV ते तव्हांखे नज़र ईंदो। उन खां पोइ प्रोमो ईंदो, टीज़र ईंदो, उन खां पोइ जेको आहे दोस्तो हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो मुहर्रम आहे, मुहर्रम खां पोइ हीउ ड्रामो वञी बीहंदो। मुहर्रम अचण वारो आहे, वेझो पुॻो आहे। थी सघे थो उन खां पहिरियों बि मतां हलाइनि, थी सघे थो अॻियां हफ़्ते खां स्टार्ट करनि, लेकिन उन्हनि अञा कंफर्म डेट नाहे ॾिनी। जीअं कंफर्म उन्हनि इहा डेट ॾिनी, इहा बि तव्हां सां असां इन चैनल ते शेयर कंदासीं। लेकिन ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन जेको आहे ड्रामे जी कहाणी दोस्तो चंड ग्रहण, तव्हांखे ख़बर आहे चंड ग्रहण छा हूंदो आहे, इन जो मतिलबु तव्हां पाण कढी सघो था। लेकिन हीअ बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे, जीअं ज़हर ज़िंदगी, तकरार जी, ग़ुलाम हुसैन, पत्थर दिल ऐं दर्दनि जो दरिया, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा हलिया। उन्हनि सां मिलंदी जुलदी कहाणी आहे हिन जी बि, लेकिन नवाण कई वई आहे हिन ड्रामे में अॼुकल्ह जे हिसाब सां। ॿी ॻाल्हि त मज्जू लाड बि आहे इन में, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हांखे ख़बर आहे मज्जू लाड सतार काफ़ी अरसे खां वठी ज़हर ज़िंदगी में ग़ुलाम जे नाले सां हिन किरदारु अदा कयो। उन खां पोइ हीउ ख़तमु थी वियो, वरी कंहिं ड्रामे में नज़र न आयो, लेकिन हिन ड्रामे में आहे। जी हाँ, चंड ग्रहण सोप सीरियल ड्रामे में मज्जू लाड सतार बि आहे, ॾाढियूं शादियूं बि करे थो, ॾाढियूं झुमरियूं बि पाए थो, लेकिन हिते इन जो जेको आहे किरदारु बहितरीनु किरदारु आहे। ऐं अॻिते हली जेका इन जी ॿी अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां इन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां जेको शेयर करणियूं आहिनि। जेको दुलाब ड्रामो आहे उहो उन जी शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थियण में महीनो कम अज़ कम लॻी वेंदो दोस्तो। जीअं उहो पहिरियों स्पेल थींदो त मुहर्रम खां पोइ वञी उनजो जेको आहे न एपिसोड हली सघे थो। तकरार जी जाइ ते चंड ग्रहण हलंदो 7:15 ते, जेको राति जो टाइम आहे PM 7:15 ते। ऐं जेको आहे दुलाब ड्रामो आहे उहो ईंदो मुहब्बतनि जी माग जी जाइ ते 8:15 ते।
ऐं अगरि हिकिड़ो टियों ड्रामो बि आहे मिनी सीरियल, उन जी अञा पूरी जेको आहे न अपडेट मालूमात तफ़सील ॿाहिरि न आई आहे, असां ते न पुगी आहे। उन में असां लॻा पिया आहियूं खोज में, राब्तनि में लॻा पिया आहियूं। जीअं उन जी मालूमात ज़ाहिर थींदी उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो वरी 8 ॾींहं हलंदो, छंछरु आर्चर, जंहिं ॾींहुं सूमर, जंहिं ॾींहुं हीउ ड्रामा दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण न ईंदा, उन जा ते उहो ड्रामो हलायो वेंदो। तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकारी आहे ऐं हिन टाइम सिंधी ड्रामनि खे चांस बि आहे। लेकिन हिन टाइम को बि अहिड़ो ड्रामो नथो हले जेको तव्हां ऑडियो। हिकु ज़बरदस्त वेब सीरियल ड्रामो आहे, सिंध टीवी वारा इन खे रिकॉर्ड करे रहिया आहिनि। ऐं इन में वॾी ॻाल्हि इहा आहे त ज़बरदस्त अदाकार जेको अब्बास गुल ओढाणो आहे, मेन अदाकार उहो आहे, हीरो उहो आहे। ऐं ॿी नंबर ते साईं निसार शाह बि इन ड्रामे में आहे। मुंहिंजे ख़्याल में ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे ऐं इरफ़ान शेख, शमा मंगी ऐं खोड़ सारा ॿिया अदाकार। ऐं मुंहिंजे ख़्याल में दोस्तो दीदो बि इन में आहे। बहरहाल काफ़ी फ़नी किरदार बि इन में आहिनि। ज़बरदस्त ड्रामो आहे चंड ग्रहण ऐं दुलाब। इहे ॿई ड्रामा सिंध टीवी जा आहिनि। दुलाब जी त मां काफ़ी सारियूं अपडेटा तव्हांखे ॾेई चुको आहियां, उन जी शूटिंग हाणे शुरू थी आहे। लेकिन हिन जो पहिरियों स्पेल कम अज़ कम मुकमिल थी चुको आहे चंड ग्रहण ड्रामे जो। जी हाँ दोस्तो, पहिरियों स्पेल घणो कर मुकमल थी चुको आहे। स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि। इहे जीअं 25 एपिसोड पूरा थींदा, हाणे इन जो प्रोमो बि ईंदो तमामु जल्द सिंध टीवी ते, तव्हांखे इन जो प्रोमो नज़र ईंदो ऐं इन जो टीज़र बि तव्हांखे नज़र ईंदो। इन जो OST सॉन्ग यानी टाइटल सॉन्ग जेको आहे गानो, उहो बि तमामु जल्द सिंध टीवी ते तव्हांखे नज़र ईंदो। उन खां पोइ प्रोमो ईंदो, टीज़र ईंदो। उन खां पोइ जेको आहे दोस्तो हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो मुहर्रम आहे, मुहर्रम खां पोइ हीउ ड्रामो वञी बीहंदो। मुहर्रम अचण वारो आहे, वेझो पुॻो आहे। थी सघे थो उन खां पहिरियों बि मतां हलाइनि, थी सघे थो अॻियां हफ़्ते खां स्टार्ट करनि, लेकिन उन्हनि अञा कंफर्म डेट नाहे ॾिनी। जीअं कंफर्म उन्हनि इहा डेट ॾिनी, इहा बि तव्हां सां असां इन चैनल ते शेयर कंदासीं। लेकिन ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन जेको आहे ड्रामे जी कहाणी दोस्तो चंड ग्रहण। तव्हांखे ख़बर आहे चंड ग्रहण छा हूंदो आहे, इन जो मतिलबु तव्हां पाण कढी सघो था। लेकिन हीअ बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे। जीअं ज़हर ज़िंदगी, तकरार जी, गुलाम हुसैन, पत्थर दिल ऐं दर्दनि जो दरिया, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा हलिया। उन्हनि सां मिलंदी जुलदी कहाणी आहे हिन जी बि, लेकिन नवाण कई वई आहे हिन ड्रामे में अॼुकल्ह जे हिसाब सां। ॿी ॻाल्हि त मज्जू लाड बि आहे इन में, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हांखे ख़बर आहे मज्जू लाड सतार काफ़ी अरसे खां वठी ज़हर ज़िंदगी में गुलाम जे नाले सां हिन किरदारु अदा कयो। उन खां पोइ हीउ ख़तमु थी वियो, वरी कंहिं ड्रामे में नज़र न आयो, लेकिन हिन ड्रामे में आहे। जी हाँ, चंड ग्रहण सोप सीरियल ड्रामे में मज्जू लाड सतार बि आहे। ॾाढियूं शादियूं बि करे थो, ॾाढियूं झुमरियूं बि पाए थो, लेकिन हिते इन जो जेको किरदारु बहितरीनु किरदारु आहे। ऐं अॻिते हली जेका इन जी ॿी अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां इन शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां जेको शेयर करणियूं आहिनि। जेको दुलाब ड्रामो आहे उहो उनजी शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थियण में महीनो कम अज़ कम लॻी वेंदो दोस्तो। जीअं उहो पहिरियों स्पेल थींदो त मुहर्रम खां पोइ वञी उनजो जेको आहे न एपिसोड हली सघे थो। तकरार जी जाइ ते चंड ग्रहण हलंदो 7:15 ते, जेको राति जो टाइम आहे PM 7:15 ते। ऐं जेको आहे दुलाब ड्रामो आहे उहो ईंदो मुहब्बतुनि जी माग जी जाइ ते 8:15 ते। ऐं अगरि हिकिड़ो टियों ड्रामो बि आहे मिनी सीरियल, उन जी अञा पूरी जेको आहे न अपडेट मालूमात तफ़सील ॿाहिरि न आई आहे, असां ते न पुगी आहे। उन में असां लॻा पिया आहियूं खोज में, राब्तनि में लॻा पिया आहियूं। जीअं उन जी मालूमात ज़ाहिर थींदी उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो वरी 8 ॾींहं हलंदो, छंछरु आर्चर, जंहिं ॾींहुं सूमर, जंहिं ॾींहुं हीउ ड्रामा दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण न ईंदा, उन जा ते उहो ड्रामो हलायो वेंदो। तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकारी आहे ऐं हिन टाइम सिंधी ड्रामनि खे चांस बि आहे। लेकिन हिन टाइम को बि अहिड़ो ड्रामो नथो हले जेको तव्हां ऑडियंस खे एंटरटेनमेंट करे सघे। एंटरटेनमेंट जे लाइ कम अज़ कम हिकु ड्रामो सुठो हलणु खपे। गुलाम हुसैन हले थो, उहो बि 8 ॾींहं। पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे, लेकिन तमामु जल्द हुननि जी जेका कोशिशि आहे त मुहर्रम खां पहिरियों इन ड्रामे खे हलायूं चंड ग्रहण खे। लेकिन आहे त वक़्त जो तक़ाज़ो, कोशिशि त आहे, नाकाम बि थी वेंदी आहे कोशिशि। छाजे करे एक्टिंग करणु, वरी मुहर्रम अची वेंदो, एक्टिंग बंदि TV ते तव्हांखे इन जो प्रोमो नज़र ईंदो ऐं इन जो टीज़र बि तव्हांखे नज़र ईंदो। इन जो OST सॉन्ग यानी टाइटल सॉन्ग जेको आहे गानो, उहो बि तमामु जल्द सिंध TV ते तव्हांखे नज़र ईंदो। उन खां पोइ प्रोमो ईंदो, टीज़र ईंदो। उन खां पोइ जेको आहे दोस्तो
हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों मुहर्रम खां पोइ ही ड्रामो वञी बीहंदो। मुहर्रम अचण वारो आहे, वेझो पुॻो आहे। थी सघे थो उन खां पहिरियों बि मतां हलाइनि, थी सघे थो अॻियां हफ़्ते खां स्टार्ट करनि, लेकिन उन्हनि अञा कंफर्म डेट नाहे ॾिनी। जीअं कंफर्म उन्हनि इहा डेट ॾिनी, इहा बि तव्हां सां असां इन चैनल ते शेयर कंदासीं। लेकिन ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन जेको आहे ड्रामे जी कहाणी दोस्तों, चंड ग्रहण। तव्हांखे ख़बर आहे चंड ग्रहण छा हूंदो आहे, इन जो मतिलबु तव्हां पाण कढी सघो था। लेकिन हीअ बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे, जीअं ज़हर ज़िंदगी, तकरार जी, गुलाम हुसैन, पत्थर दिल ऐं दर्दनि जो दरिया, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा हलिया। उन्हनि सां मिलंदी जुलदी कहाणी आहे हिन जी बि, लेकिन नवाण कई वई आहे हिन ड्रामे में अॼुकल्ह जे हिसाब सां। ॿी ॻाल्हि त मज्जू लाड बि आहे इन में, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हांखे ख़बर आहे मज्जू लाड सतार काफ़ी अरसे खां वठी ज़हर ज़िंदगी में गुलाम जे नाले सां हिन किरदारु अदा कयो। उन खां पोइ हीउ ख़तमु थी वियो, वरी कंहिं ड्रामे में नज़र न आयो, लेकिन हिन ड्रामे में आहे। जी हाँ, चंड ग्रहण सोप सीरियल ड्रामे में मज्जू लाड सतार बि आहे। ॾाढियूं शादियूं बि करे थो, ॾाढियूं झुमरियूं बि पाए थो, लेकिन हिते इन जो जेको आहे किरदारु बहितरीनु किरदारु आहे। ऐं अॻिते हली जेका इन जी ॿी अपडेट ईंदी, उहा बि तव्हां सां असां इन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां जेको शेयर करणियूं आहिनि। जेको दुलाब ड्रामो आहे, उहो उन जी शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थियण में महीनो कम अज़ कम लॻी वेंदो दोस्तों। जीअं उहो पहिरियों स्पेल थींदो त मुहर्रम खां पोइ वञी उनजो जेको आहे न एपिसोड हली सघे थो। तकरार जी जाइ ते चंड ग्रहण हलंदो 7:15 ते, जेको राति जो टाइम आहे PM 7:15 ते। ऐं जेको आहे दुलाब ड्रामो आहे, उहो ईंदो मुहब्बतुनि जी माग जी जाइ ते 8:15 ते। ऐं अगरि हिकिड़ो टियों ड्रामो बि आहे मिनी सीरियल, उन जी अञा पूरी जेको आहे न अपडेट मालूमात तफ़सील ॿाहिरि न आई आहे, असां ते न पुॻी आहे। उन में असां लॻा पिया आहियूं, खोज में राब्तनि में लॻा पिया आहियूं। जीअं उन जी मालूमात ज़ाहिर थींदी, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो वरी 8 ॾींहं हलंदो, छंछरु आचर, जंहिं ॾींहुं सूमर, जंहिं ॾींहुं हीअ ड्रामा दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण न ईंदा, उन जाइ ते उहो ड्रामो हलायो वेंदो। तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकारी आहे। ऐं हिन टाइम सिंधी ड्रामनि खे चांस बि आहे, लेकिन हिन टाइम को बि अहिड़ो ड्रामो नथो हले जेको तव्हां ऑडियंस खे एंटरटेनमेंट करे सघे। एंटरटेनमेंट जे लाइ कम अज़ कम हिकु ड्रामो सुठो हलणु खपे। गुलाम हुसैन हले थो, उहो बि 8 ॾींहं। पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे, लेकिन तमामु जल्द हुननि जी जेका कोशिशि आहे त मुहर्रम खां पहिरियों इन ड्रामे खे हलायूं चंड ग्रहण खे। लेकिन आहे त वक़्त जो तक़ाज़ो, कोशिशि त आहे, नाकाम बि थी वेंदी आहे कोशिशि। छाजे करे एक्टिंग करणु, वरी मुहर्रम अची वेंदो, एक्टिंग बंदि थी वेंदी, शूटिंग बंदि थी वेंदी, अदाकार हेॾे होॾे मसरूफ़ थी वेंदा। इहा जेको आहे मसरूफ़ियत इन खे मारींदी आहे। तमामु जल्द इहे जीअं पहिरियों स्पेल पूरो थियो, इंशाअल्लाह ड्रामो तव्हांजे साम्हूं हूंदो। असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं जॾहिं ड्रामो ईंदो तॾहिं हिकु अधु ॾींहुं पहिरियों असां तव्हांखे वरी अपडेट ॾींदासीं त बाबा सुभाणे ड्रामो अचण वारो आहे। दुलाब जी अपडेट, चंड ग्रहण जी अपडेट, जेका ॿिया ड्रामा आहिनि जेका हली रहिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। दिलि जाए कयो। TV ते तव्हांखे इन जो प्रोमो नज़र ईंदो ऐं इन जो टीज़र बि तव्हांखे नज़र ईंदो। इन जो OST सॉन्ग यानी टाइटल सॉन्ग जेको आहे गानो, उहो बि तमामु जल्द सिंध TV ते तव्हांखे नज़र ईंदो। उन खां पोइ प्रोमो ईंदो, टीज़र ईंदो। उन खां पोइ जेको आहे दोस्तों हिन ड्रामे जी पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों मुहर्रम खां पोइ ही ड्रामो वञी बीहंदो। मुहर्रम अचण वारो आहे, वेझो पुॻो आहे। थी सघे थो उन खां पहिरियों बि मतां हलाइनि, थी सघे थो अॻियां हफ़्ते खां स्टार्ट करनि, लेकिन उन्हनि अञा कंफर्म डेट नाहे ॾिनी। जीअं कंफर्म उन्हनि इहा डेट ॾिनी, इहा बि तव्हां सां असां इन चैनल ते शेयर कंदासीं। लेकिन ॿी तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इन जेको आहे ड्रामे जी कहाणी दोस्तों, चंड ग्रहण। तव्हांखे ख़बर आहे चंड ग्रहण छा हूंदो आहे, इन जो मतिलबु तव्हां पाण कढी सघो था। लेकिन हीअ बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे, जीअं ज़हर ज़िंदगी, तकरार जी, गुलाम हुसैन, पत्थर दिल ऐं दर्दनि जो दरिया, पत्थर दुनिया, पत्थर जा माण्हू, इहे ड्रामा हलिया। उन्हनि सां मिलंदी जुलदी कहाणी आहे हिन जी बि, लेकिन नवाण कई वई आहे हिन ड्रामे में अॼुकल्ह जे हिसाब सां। ॿी ॻाल्हि त मज्जू लाड बि आहे इन में, ज़बरदस्त एक्टर आहे। तव्हांखे ख़बर आहे मज्जू लाड सतार काफ़ी अरसे खां वठी ज़हर ज़िंदगी में गुलाम जे नाले सां हिन किरदारु अदा कयो। उन खां पोइ हीउ ख़तमु थी वियो, वरी कंहिं ड्रामे में नज़र न आयो, लेकिन हिन ड्रामे में आहे। जी हाँ, चंड ग्रहण सोप सीरियल ड्रामे में
मजूलार सतार भी आहे, ॾाढियूं शादियूं बि करे थो, ॾाढियूं झुमरियूं बि पाए थो, लेकिन हिते जो जेको आहे किरदारु बहितरीनु किरदारु आहे। ऐं अॻिते हली जेका अॼु ॿी अपडेट ईंदी उहा बि तव्हां सां असां इन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। लेकिन कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां जेको शेयर करणियूं आहिनि। जेको दुलाब ड्रामो आहे उहो उनजी शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थियण में महीनो कम अज़ कम लॻी वेंदो दोस्तो। जीअं उहो पहिरियों स्पेल थींदो त मुहर्रम खां पोइ वञी उनजो जेको आहे न एपिसोड हली सघे थो। तकरार जी जाइ ते चंड ग्रहण हलंदो 7:15 ते, जेको राति जो टाइम आहे PM 7:15 ते। ऐं जेको आहे दुलाब ड्रामो आहे उहो ईंदो मुहब्बतुनि जी माग जी जाइ ते 8:15 ते। ऐं अगरि हिकिड़ो टियों ड्रामो बि आहे मिनी सीरियल, उन जी अञा पूरी जेको आहे न अपडेट मालूमात तफ़सील ॿाहिरि न आई आहे, असां ते न पुगी आहे। उन में असां लॻा पिया आहियूं खोज में, राब्तनि में लॻा पिया आहियूं। जीअं उन जी मालूमात ज़ाहिर थींदी उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहो वरी 8 ॾींहं हलंदो, छंछरु आचर, जंहिं ॾींहुं सूमर, जंहिं ॾींहुं हीअ ड्रामा दुलाब ऐं जेको आहे चंड ग्रहण न ईंदा उन जाइ ते उहो ड्रामो हलायो वेंदो। तमामु बहितरीनु अदाकार आहिनि, बहितरीनु अदाकारी आहे। ऐं हिन टाइम सिंधी ड्रामनि खे चांस बि आहे, लेकिन हिन टाइम को बि अहिड़ो ड्रामो नथो हले जेको तव्हां ऑडियंस खे एंटरटेनमेंट करे सघे। एंटरटेनमेंट जे लाइ कम अज़ कम हिकु ड्रामो सुठो हलणु खपे। ग़ुलाम सिंह हले थो, उहो बि 8 ॾींहं। पत्थर दिल बि बंदि लॻो पियो आहे, लेकिन तमामु जल्द हुननि जी जेका कोशिशि आहे त मुहर्रम खां पहिरियों इन ड्रामे खे हलायूं चंड ग्रहण खे। लेकिन आहे त वक़्त जो तक़ाज़ो, कोशिशि त आहे, नाकाम बि थी वेंदी आहे कोशिशि, छाजे करे एक्टिंग करणु वरी मुहर्रम अची वेंदो, एक्टिंग बंदि थी वेंदी, शूटिंग बंदि थी वेंदी, अदाकार हेॾे होॾे मसरूफ़ थी वेंदा। इहा जेको आहे मसरूफ़ियत इन खे मारींदी आहे। तमामु जल्द इहे जीअं पहिरियों स्पेल पूरो थियो इंशाअल्लाह ड्रामो तव्हांजे साम्हूं हूंदो, असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं। ऐं जॾहिं ड्रामो ईंदो तॾहिं हिकु अधु ॾींहुं पहिरियों असां तव्हांखे वरी अपडेट ॾींदासीं त बाबा सुभाणे ड्रामो अचण वारो आहे। दुलाब जी अपडेट, चंड ग्रहण जी अपडेट, जेका ॿिया ड्रामा आहिनि जेका हली रहिया आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते अव्हांखे मिलंदी रहंदी। दिलि जाए कयो। तॾहिं मां तव्हांखे चवंदो आहियां मुंहिंजी नंढड़े वीडियो में वॾियूं अपडेटां हूंदियूं आहिनि। पत्थर दिल ड्रामे जे हवाले में मां तव्हांखे थोरी अपडेट ॾेई छॾियां। काफ़ी दोस्तनि मैसेज कया यार पत्थर दिल ड्रामे जे बारे में कुझु अपडेट ॾियो। दोस्तों पत्थर दिल ड्रामो भी तमाम जल्द हली वेंदो। जी हाँ दोस्तों, पत्थर दिल ड्रामे में थोड़ी लेट ज़रूर थी आहे। वजह का अहिड़ी ख़ासि न हुई, वजह हुई शूटिंग जी। ईद जे करे शूटिंग मुतासिर थी, ईद के महीनो थियण वारो आहे, पोइ बि पत्थर दिल ड्रामो नथो अचे। तव्हां बि परेशान आहियो, काफ़ी माण्हू कमेंट कंदा आहिनि यार पत्थर दिल ड्रामे जी अपडेट ॾियो। दोस्तों अपडेट मां रोज़ानो ॾींदो आहियां, कंहिं न कंहिं वीडियो में पत्थर दिल जी बि अपडेट ॾेई छॾींदो आहियां। पर जॾहिं हाणे पत्थर दिल ड्रामो अचे त पोइ अल्लाह मालिक आहे, फ़िलहालु त उन जो इंतज़ारु कंदा रहो। का असांजी अपडेट ॾिसंदा कयो, जंहिं में बि आयो तव्हांखे असां अपडेट ॾींदा रहंदा आहियूं रोज़ानो शोबिज़ जे हवाले सां, सिंधी शोबिज़ जे हवाले सां। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते हिकिड़ी वीडियो में 8 ख़बरूं तव्हांखे मिली वेंदियूं आहिनि। ऐं सिंधी शाहिद खोसो जेको शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल आहे, पुराणो चैनल आहे, इन ते असांजो जेको आला मयार जो कमु हूंदो आहे इन जे लाइ फेस कैम बि कमु कंदा आहियूं, वॉइस ओवर बि कमु कंदा आहियूं, ऐं पको कमु कंदा आहियूं। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, उमेदु आहे तव्हां असीं ताईं ॾिठो हूंदो। जे तव्हां असीं ताईं ॾिठो आहे त तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।